सिंजहरो में पाणी जी फराहमी बंदि थियण सबबि शहरी सख़्त तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि। संदन चवणु आहे त वाटरसप्लाइ तलावनि में 10 ॾींहनि जो पाणी मौजूद हुअण बावजूद पाणी जी फराहमी बंदि करे अज़ाब में मुब्तला कयो वियो आहे। सिंजहरो में पाणी जी फराहमी बंदि थियण सबबि शहरी सख़्त तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि। संदन चवणु आहे त वाटरसप्लाइ जा जेके तलाव आहिनि उन्हनि में 10 ॾींहनि जो पाणी मौजूद हुजण बावजूद पाणी जी फराहमी बंदि करे अज़ाब में मुब्तला कयो वियो आहे। सिंजहरो में इन जा तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लघारी खां। अनीस, छा तफ़सील आहिनि हिन वटि? जी बता, पब्लिक हेल्थ खाते जी नााहली ऐं वाटरसप्लाइ तलाउनि में 10 ॾींहनि जो पाणी मौजूद हुजण बावजूद पाणी जी फराहमी बंदि करे छॾी आहे। शहरी पाणी लाइ परेशान ऐं दरबदर थी विया आहिनि। पब्लिक हेल्थ खाते सिंजहरे जे अमलदारनि पाणी जी बंदी जो जवाब ॼाणाए पाणी जी फराहमी बंदि करे वाटरसप्लाइ ऑफिस खे ताला हणी छॾिया आहिनि ऐं मुलाज़िम घर वेठे पघार खणण लॻा आहिनि। वाटरसप्लाइ तलाउनि में पाणी हुजण बावजूद शहरी मोटर साइकिलनि फटा रक्शन घोड़े ऐं गॾे गाॾियुनि ज़रिए पाणी भरण ते मजबूर आहिनि ऐं शहरनि जो वॾो तइदाद नलकनि ज़रिए पाणी भरण लाइ दरबदर आहे। पब्लिक हेल्थ खाते जे सिंजहरे जे एसडीओ जी बदिली खां पोइ नओं एसडीओ मुक़ररु न थियो आहे ऐं सभु इंजीनियर जी अदम दिलचस्पी सबबि सिंजहरे जे शहरनि खे पाणी जी फराहम तमामु वॾो मसइलो बणियल आहे। पब्लिक हेल्थ खाते जा मुलाज़िम वीज़ा ते हुजण सबबि वाटरसप्लाइ ऑफिस ते अक्सर ताला लॻल हुजनि था। पब्लिक हेल्थ खाते सिंजहरे में एसडीओ जी बदिली सबबि काफ़ी मसइला पेश अची रहिया आहिनि। इहो चवणु आहे असिस्टेंट कमिश्नर सिंजहरे अब्दुल करीम संग्राफी जो। जॾहिं त पब्लिक हेल्थ खाते जे सब इंजीनियर शाहनवाज़ ख़ासकली जे मुताबिक़ वाटरसप्लाइ जी मशीनूं हेवी हुजण सबबि तलाउनि में मौजूद पाणी जी सप्लाई न थी सघे। असां आबपाशी खाते जे डायरेक्टर सां ॻाल्हायो आहे त सिंजहरे जे शहर खे पाणी फराहम कयो वञे त जीअं शहरी हड़ताल या एहतिजाज न कनि, पर इहे समूरा जवाब ॼाणाए ऐं जेको आहे उहो शहरनि जो पाणी बंदि कयो आहे ऐं शहरी जेको आहे उहो तमामु घणा परेशान आहिनि, पाणी लाइ दरबदर आहिनि ऐं तमामु घणनि मुश्किलातुनि खे मोड़े रहिया आहिनि। जी बताओ। ठीकु आहे अनीस लघारी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।